आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार हूँ आहियां मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, सिंध के मौसम की नई ताज़ा अपडेट खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थिया आहियूं। साईं जा हिन वक़्त सिस्टम जेके आहिनि ॿ आहिनि उहे सिंध जे वेझो मौजूदु आहिनि। हिकु मॉनसून सिस्टम ऐं ॿियो साईं मग़रबी सिस्टम, जंहिं सबबु काल्ह भी सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि जा इतला मिलिया आहिनि ऐं अॼु 23 जुलाई खां 26 27 जुलाई ताईं 28 जुलाई ताईं सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक बरसातुनि जा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। ऐं साईं मुंहिंजा ॻाल्हि कजे बरसातुनि जे हिन स्पेल मुतालिक़ त हीउ जेको सिस्टम आहे उन जी शुरूआति थर मां थी चुकी आहे, पर उत्तर सिंध जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कमज़ोर ककर ठहण जा अॼु बि इम्कान मौजूदु आहिनि। ऐं साईं मुंहिंजा उत्तर सिंध में बरसाति जी शुरूआति जेका आहे उहा अॼु शाम राति खां थी सघे थी ऐं उन खां अलावा ॾखिण सिंध में बि बरसातुनि जा हीउ सिलसिलो जेको आहे ईंदड़ 3-4 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। त मुंहिंजा ख़ासि तौर ते मीरपुरख़ास डिवीज़न जा इलाइक़ा आहिनि, उते सुठियूं बरसातूं थींदियूं। इन खां अलावा हैदराबाद डिवीज़न, कोटड़ी, जामशोरो, टंडो मोहम्मद खान, टंडो अलायार, मटियारी, बदीन, ठठो, सुजावल, नूरियाबाद, झिरक, दादू, वाईपांदी, सेवण, ठठो, टंडो जाम, टंडो बागो, टंडो अलायार, चंबड़, इन्हनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां किथे तेज़ हवाउनि सां विचोली त किथे तेज़ बरसाति जा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। त मुंहिंजा जी त मीरपुरख़ास डिवीज़न की ॻाल्हि कईसीं त मीरपुरख़ास जे उमरकोट, सामारो, कुंडरी कोट, गुलामंद, डिगड़ी, जुडो, मिठी ऐं भरपासे जा जेके इलाइक़ा आहिनि इन्हनि ते सुठा वसकारा थींदा। से मुंहिंजा मिठी, इस्लामकोट, नगर पार्कर, छाछरो, नवकोट, शादीपली, सिंधड़ी ऐं जेको बॉर्डर वारा सिंध जा इलाइक़ा आहिनि जेके इंडिया जे बॉर्डर सां मिलनि था, उते सुठी बरसातुनि जा इम्कान आहिनि। जीअं त हिकु तरफ़ मानसून जो ई स्पेल आहे, ॿिए तरफ़ मग़रबी सिस्टम आहे, सो ॿिन्हिनि जे मेलाप सां ऐं सुठियुनि बरसातुनि जा इम्कान सॼी सिंध में मौजूदु आहिनि। वधीक ॻाल्हि कजे त शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न, नवाबशाह, सांगड़, शहदादपुर, सिंजोरो, टंडो आदम, खिपरो, झोल, शाहपुर चाकर, सकरंड, कादी अहमद, दौलतपुर, सराड़ी, जाम साहिब, दौड़, बांदी, नौशेरो फिरोज़, मक़सूदुर ऐं ॿिया मुख़्तलिफ़ इलाइक़ा जीअं दौलतपुर, शाहपुर, जहानिया समेत मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि इते किथे त हल्की किथे विचोली बरसाति जा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। सखर डिवीज़न जे सालेपट, पनवाकल, खैरपुर, गंबट, कोटड़ेजी, रानीपुर, खैरपुर, मीरस, घोटकी, मीरपुर माथेरो, ॾहरकी, उबाड़ो ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। साईं मुंहिंजा वधीक ॻाल्हि कजे लाड़काना डिवीज़न, कंबर, शहदादको, रतोदेरो, बाकराणी, डोकरी, जेकबाबाद, शिकारपुर, गढ़ी यासीन, खानपुर, कश्मीर, कंदकोट वारे इलाइक़नि में, तंगवाणी ऐं भरपासे जे इलाइक़नि में त हीउ सिस्टम जेको आहे ॿिन्ही तरफ़नि खां हिननि इलाइक़नि ते असरअंदाज़ थी सघे थो। हिकु मग़रबी सिस्टम ऐं ॿियो मानसून जो सिस्टम, तो इन्हनि इलाइक़नि में बि इम्कानात मौजूदु आहिनि। तो वधीक रपाक जे वस आहे त किथे रहमत वारियूं बरसातूं वसनि थियूं, किथे नथियूं वसनि। बहरहाल तव्हां कमेंट में असांखे आगाह ज़रूरु कजो त हिन मानसून में जो पहिरियों स्पेल आहे ऐं प्लस में मग़रबी सिस्टम जेके सपोर्ट करे पियो, इन सॼी सूरत हाल में तव्हां वटि केतिरी बरसाति पई आहे, कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। वधीक अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल।